नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त गुज़िरे राति देर सां बस स्टॉप ते हथ आयल नींगरी वारो मामलो नयो रुख इख्तियार करे वियो। नींगरी खे पंहिंजे मासी राणीपुर भरिसां ॻोठु मुरीद हाजी जे रवासी हुसनैन गुल राजपुर खे 1,80,000 रुपए में वेकिरो करण जो इंकशाफ थियो। इन हवाले सां समाजी तंज़ीम अवामी एहतियात राणीपुर जे सरपरस्त आला गुलाम असगर वसाण ॿुधायो त गुज़िरे राति मुनीर अहमद वसाण को सर्विस ते हैदराबाद वासी 12 सालनि जी नींगरी सानिया दी मोहम्मद इकबाल राजपूत पहुती हुई। जंहिं ॿुधायो आहे त मां पंहिंजे घर वारनि खां नाराज़ थी हिते पहुती आहियां, जंहिंखे असां पुलिस खे इतला ॾियण खां पोइ पाण वटि शाम करे रखियो हो। सोशल मीडिया ते नींगरी जे वारसनि जी ॻोल्हा लाइ पोस्ट रखी पंहिंजे नंबर पिणु ॾिनो। अॼु ॻोठु मुरीद हाजी जे रवासी हसनैन गुल राजपुर तरफ़ां राब्तो करे ॿुधायो त मां नींगरी खे 1,80,000 रुपए में ख़रीद करे निकाह कयो। नींगरी मुंहिंजे हवाले कयो, पर नींगरी हसनैन गुल राजपुर ॾांहुं वञण खां इनकार कंदे ॿुधायो त मूंखे मुंहिंजी मासी वेकिरो कयो आहे। मां गुलाम असगर वसाण वटि रहणु चाहियां थी। मुंहिंजी मासी मूंखे ॿीहर वेकिरो करे छॾींदी। पुलिस जो चवणु आहे त नींगरी जे असल वारसनि सां राब्तो करण जी कोशिश कई पई वञे। जंहिं बाद नींगरी जंहिं ॾांहुं वञणु चाहे थी कानून कार्रवाई बाद उन हवाले कयो वेंदो, जॾहिं त नींगरी खे ख़रीद कंदड़नि ख़िलाफ़ पिणु कानूनी कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।